बेटे तकड़े ताव मंझ अची गुलूड़े के कुटुम आहे त रन बि वॾी नातर मथा खोड़ कंदी हुजे। इन माम जी बरूड़ कीअं पए? अजायो गुलूड़े ते सक करण बि ख़ासी ॻाल्हि कीने, पर वरी बि सोच जो सॻो थो सोरियां। हरिया भरिया रन हीर इएं पिंड तां कख कीअं लाहींदी? इहा ॻाल्हि थी ॿुझी न त गुलूड़े खे थो कचो करे सघां ऐं न ई वरी रन खे कूड़ो करे सघां। काका पटेल कोन रहे नेठवन जी टंगू भञाई न माटी जुड़िया इन भागे सिलूड़े में ना लठी से झोरे छड्या दे होए। ए काका हीअ वरी छा थो चई? माटी भलो थे बेचारे कासम रो ओ फकीरे ढोरे वारे रो वो जे टंग बधी हूं रड़न जड़ो थियो आ तिना केड़ी खबर में ना सजी खबर है होए। काका वली कंजी पिट लगई न लगई पर मुंजी पिट जरूर लगी थई। माटी तू को वली रो पुट को है जो ताजी मिना पिट लग से होए। काका भली ऐं वली जो पुट कोन आया पर फकीर जरूर आया, मुंजी पिट तोखे जरूर लगी आ। ए जुड़िया है मिना किला तो पिटे माटी मैं केड़ो ताजो दो कयो। काका पटेल बुध बेन जे विहा लाए तो टंगू भञाई, बाकी मुंजो विहा कराइंदे तोखे तप थे आयो। माटी ताजो विहा सिकी लदरे रे घरे थियो पे ते आपरे हथे से पिचायो हूं की करा। कहा पटेल आसरन में रुलाए रुलाए मुखे पोड़ो करे हाणे तो चवी जडे मु पंजो बंदोबस्त पाण कयो आ। वाह काका वाह। मुज़री या रईस बादल खान कॾहिं तो अचे शिकार ते? अंजा मूंखे टेम किन ॾिनो आहे त बादशाह माण्हू आहे जॾहिं अचे संदसि मर्ज़ी। ओ मुज़री पर तो किना कुछ घटि आहे। कुजाड़ो चई कुजाड़ो न मुज़री न इहे भोग कयो हम। चङो इन भोगे खे छॾ मौज जी ॻाल्हि सुण। हाँ मुज़री भली सुणाए मोह जो कन तोड़ा आहे। मूंखे सॼे तर जो चक्कर लॻाइणो आहे उनजी तयारी कयो। सॼो तर घुमंदे मुज़री? हाओ इलाही ॾींहं थिया आहिनि ॿाहिरि किन निकितो आहियां। सभिनी ॻोठ वारे खे सुणाए अच त मौज जी हाज़िरी भरे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।